فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। नहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सादात किराम उलमा सगोरा अॼोकी हिन महफ़िल जा मेज़बानो हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम अल्हम्दुलिल्लाह हिन तव्हांजे ॻोठ में यारीं शरीफ़ जे सिलसिले में ही जलसो थी रहियो आहे जंहिंमें अल्लाह ताला तव्हां ई असांखे हाज़िर थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। इंशा अल्लाह ताला अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं कंदासूं ऐं पाण वेही ॿुधंदासूं। अल्लाह साईं पंहिंजी महिरबानी सां जिथे भी पंहिंजे प्यारनि बाननि जो ज़िक्र थींदो आहे उते रब करीम पंहिंजे रहमत जी बारिश वसाईंदो आहे। यकीनन असीं ऐं तव्हीं सवाब कमाइण जे नियत सां पंहिंजे घरां टाइम सीड़ाए आया आहियूं ऐं सुबुह खां वठी तव्हां इंतज़ार में रहिया आहियो। असां भी सुबुह खां वठी रखो पंहिंजे सिलसिले पंध जे खे जारी रखियो आहे। खुदा ताला तव्हांजो वेहण क़बूल फरमाए, ॿुधण क़बूल फरमाए, असांजो अचण ऐं ॿुधाइण क़बूल फरमाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा मुसलमान जॾहिं कंहिं नेकी वारी महफ़िल जे लाइ गॾु थी वेहंदा आहिनि त अल्लाह पाक जी ज़ात बबरकात जो वाइदो आहे त मां रब करीम जी ज़ात उन ज़िक्र फ़िक्र ख़ैर वारी महफ़िल में जेके भी ईंदा आहिनि सभिनी खे बख़्शे छॾींदो आहियां।
पर जेकॾहिं को माण्हू पंहिंजे कंहिं कम ऐं कार सां कंहिं माण्हूअ सां मिलण ईंदो आहे ऐं उहो माण्हू उन महफ़िल में वेठो हूंदो आहे, पोइ हू मजबूर थी करे पंहिंजे कम जे लाइ तरसी पवंदो आहे त इहो वांदो थिए त भला पोइ मां हिनखे पंहिंजो कमु चवां। अल्लाह साईं जा मलाइक उन बहाने जे लाइ अल्लाह पाक खां पुछंदा आहिनि, मौला इहो माण्हू कम सां आयो हो, फलाणे माण्हू में कमु हुअसि, उहो वेठो हो जलसे में, वाइज़ ॿुधण कोन आयो हो, पर कम जे करे वेही रहियो त वांदो थिए त कमु चवां, उन जे बारे में तुंहिंजो छा चवणु आहे? अल्लाह सी जल जलालू अमन वालू फरमाईंदो, हा उलाए कौमुल्ला यशका जलीसुहुम, हीअ मुंहिंजा बख़्शल बाना अहिड़ा त प्यारा आहिनि जो इन्हनि सां जेको वेहंदो आहे उनखे बि बेनसीब कोन कंदो आहियां। माना जेके नेकी जे इरादे सां अचनि था उन्हनि जी त मग़फ़रत थिए थी, पर जेको उन्हनि सां गॾिजी वेहे थो उन ते बि अल्लाह तबारक व तआला जी रहमत थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो असांजो सभिनी जो हितड़े अचणु हिकिड़े ख़ासि मज़हबी नेकी दीन ऐं कम इस्लाम वारे मसइले जे लाइ आहे, तंहिंजे करे असीं अल्लाह पाक जे रहमत में उम्मीदवार आहियूं त ख़ुदा ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। माशाअल्लाह तमामु घणी जमात आयो, दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे आयत सगोरी मूं जेका तिलावत कई आहे उन जी माना ॿुधायां। सब पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह, बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। बेशक उहे बान्हा उहे शख्स जन ईमान आंदो अल्लाह रसूल कुरान ते, इस्लाम जे फर्ज़न ते ईमान आंदऊं, व अमिलुस्सालिहाति ईमान आणण खां पोइ अमल बि उन्हनि चङा कया। अल्लाह ताला फरमाए थो, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला, अहिड़नि बाननि जे लाइ मां रब करीम जी ज़ात बाबरकात जन्नतुल फिरदौस खे मेहमानी तौर तैयार करे छॾियो आहे। मक़सद छा थियो त अक़ीदो बहितर हुजे, उन खां पोइ अमल सुठो हुजे, पोइ सोन ते सुहागो आहे, पोइ अहिड़ो बानो जंहिंजो अक़ीदो बि भलो आहे ऐं हुन जा अमल बि चङा आहिनि, त पोइ उहो हिन दुनिया मंझां जीअं जो लाॾाणो कंदो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त जन्नतुल फिरदौस में हुन जी मेहमानी कई वेंदी। जन्नतूं मुस्तफ़ा जे कौल मुताबिक़ घणियूं आहिनि ऐं हर जन्नत नाला जुदा जुदा आहिनि, लेकिन जन्नत जन्नत आहे। हिकिड़ी हदीस पाक में इमामुल अंबिया फरमाइनि था त जन्नत में न इंसान पोढ़ो थींदो, न हुन जा कपड़ा मेरा थींदा, न हुनखे बुख लॻंदी, न हुनखे ग़फ़लत थींदी, न कॾहिं जान में को सूर वग़ैरह पवंदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे हमेशा ख़ुश ऐं खुरम रखंदो। ऐं जन्नत में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे मुसल्ले जे विछाइण जेतिरी जाइ मिली पवे, मुसल्लो घणो हूंदो आहे, 2.5 फुट 4 फुट,
इन्ही मुसल्ले जे विछाइण जेतिरी जगह कंहिंखे जन्नत में मिले, रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहा ज़ाहिर में त मुसल्ले जे विछाइण जेतिरी जाइ हूंदी, पर हिननि 7 ज़मीननि खां ऐं 7 आसमाननि खां बि कुशादी हूंदी। उते जूं जेके भी नेमतियूं हूंदियूं अल्लाह साईं पंहिंजे बाननि खे अता फरमाईंदो। उन्हनि नेमतुनि जो तफ़सील मुस्तफ़ा करीम फरमाइनि था मां भी बयान कोन थो कयां। न तव्हांजे अख ॾिठो आ, न तव्हांजे कन ॿुधो आ, न कॾहिं तव्हांजे दिल में उन्हनि जे बारे में ख्याल आयो आ। अहिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं अल्लाह जी ज़ात बाबरकात जन्नत में पंहिंजे बाननि खे अता फरमाए जो मुस्तफ़ा फरमाइनि था मां भी रब खां जन्नतुल फिरदौस घुरंदो आहियां। इमामुल अंबिया जो वॾो मक़ाम आ, रसूलुल्लाह जो तमाम वॾो मर्तबो आ, सैयदुल अंबिया आहे। इहा जन्नत ठही हुजूर जे सदके में आ। महबूब करीम जी ज़ात जेसी ताईं ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आ त मां जन्नत जो कड़ो न खोलींदुसि त कंहिं खे जन्नत में वञण जी इजाज़त भी कान हूंदी। जन्नत में वञण वारा बाद में वेंदा, अॻ में जन्नत जो दरवाज़ो मां खोलींदुसि। ऐं हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे बावजूद भी ख़ुदा ताला जे जन्नत खां बेनियाज़ कोन्हे। ऐं नबी पाक ये फरमाए थो मुंहिंजा मौला जे जन्नत मूंखे ॾी त जन्नतुल फिरदौस ॾिजां। उहा सभिनी जन्नतुनि में वधीक सुहिणी, वधीक ख़ूबसूरत ऐं वधीक शान ऐं मान वारी आ। तंहिंजे करे अल्लाह पाक जी ज़ात जे दरगाह में अवां बि जॾहिं का सुवाल कंदा कयो त चवंदा कि या अल्लाह तू असांखे जन्नतुल फिरदौस अता फरमा। अवां ॿुधो हूंदो के शाइर अवां जे जलसन में मौलूद पढ़ंदा त जन्नत वञण दी साकू लोड़ कानी। अबा तोखे जन्नत जे वञण जी लोड़ कान्हे का त पोइ जलसे में छो आयो आहे? वञो कंहिं जुआ वारे अॾे ते तो जन्नत जी लोड़ कान्हे त पाण ई सिधो दोज़ख ॾे हलियो वेंदे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रसूलुल्लाह फरमाए थो त मूंखे बि जन्नत जी लोड़ आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जे रसूलुल्लाह खे जन्नत खपे त असांखे भी खपे। मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक लफ्ज़न में फरमायो आ त मां बि रब्बुल आलमीन खां जन्नतुल फिरदौस घुरंदो आहियां। असल में असांजा वीचारा मौलूदी इन जो बि ॾोह कोन्हे, इहे वीचारा अणपढ़िया, पोइ शाइर हुनखे जेको शेर ठाहे ॾींदा पोइ ठोके उहो पढ़ी छॾींदा। इहो सोचींदा कोन त शाइर छा थो चवे, मूंखे छा चवणो आहे। बसि मिड़ई लकीर जा फ़क़ीर। अल्लाह सही शल असांजे शल शाइरनि खे बि हिदायत फरमाए त मौलूद पढ़ण वारनि खे बि हिदायत फरमाए। सलाह शरीफ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। हेॾे तव्हांखे हिकिड़ी हदीस ॿुधायां, गौर कजो। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जेको व्याज खाईंदो आहे व्याज, उहो जन्नत में त कोन वेंदो पर जन्नत जी बूई बि कोन चखंदो। माना हुनखे जन्नत जी खुशबू अचे उहा बि कान ईंदी। सहाबा किराम तौबह तौबह कई। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो रुगो तौबह न कयो पर मूंखां पुछो त जन्नत जी खुशबू केतिरो पंधु वेंदी आहे। अव्हां सेवण शरीफ मझां, लाड़काणे मझां या हैदराबाद मझां या कराची मझां बेहतरीन को अतुर ख़रीद कयो, भली वो लख रुपए शीशी तव्हांखे मिले, पंहिंजे जिस्म खे हणंदो त तव्हांखे पाण खे खुशबू महसूस थींदी या वध में वध जेके तव्हांजे भर में वेठा हूंदा।
ॿियनि खे हिन मजमे वारनि खे ख़बर ई कान पवंदी त ख़ुशबू लॻल आहे या न। सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह ॾियो ख़बर उन जन्नत जी बू केतिरो मुफ़ासिलो परे हूंदी आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था 70 साल जे पंध ते जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे। 70 मैल न, 70 किलोमीटर न, 70 कोह न, पर 70 साल माना माण्हू पियो हले 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 त 70 साल जे पंध ते वञी पहुचे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन्हीं 70 साल जे पंध जी जाते इंतिहाई छेड़ो थींदो आहे ओसी ताईं जन्नत जी ख़ुशबू वेंदी आहे। जन्नत खुद त छाहे उन में पाण नेमतूं त केतिरियूं आहिनि पर जेको माण्हू जन्नत में वञे उनखे ख़बर पवंदी। पर महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो जेको बदबख्त व्याज खाए थो व्याज खोरी करे थो पियो अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे जन्नत में त कोन मोकिलींदो पर जन्नत जी ख़ुशबू बि कोन लहंदो। माना ईअं सम्झो त जन्नत खां 70 साल जे पंध ते परे हूंदो। जन्नत खां एतिरो दूर हूंदो जो 70 साल जो पंध करे पहुचो। एतिरो भी हुनखे अल्लाह ताला जन्नत जे वेझो कोन थो करे जेको जन्नत मऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक दुनिया में व्याज थो खाए। असांजा मुसलमान इन्ही के कारोबार समझो वेठा आहिनि ऐं चवनि था शायद त असांजो इहो नफ़ो आहे असां पैसा सीड़ाया आहिनि मां वापार में लॻाया हा त मां ज़रूरु कमाया हा तंहिंजे करे ॿिए खे ॾिना अथमि पोइ जेकॾहिं मां 100 रुपए ते खां 125 वरितो त मुंहिंजे पैसनि जी कमाई आहे। न दा न इन व्याज खे अल्लाह तबारक व तआला कतई तौर हराम करार ॾिनो आहे। कुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। अल्लाह पाक जल जलालु अमन वालो वापार खे तिजारत खे हिलाल कयो आहे पर अल्लाह जे ज़ात बाबरकात व्याज खे हराम कयो आहे। व्याज खोर ॿियनि जी तबाही कंदो आहे ऐं पिछाड़ी उन व्याज खोर जी पंहिंजी बि तबाही थींदी आहे। इए न समझे त मां लखों रुपया गॾु करे माण्हुनि जो रत चूसे करे दौलतमंद बणियो आहियां पर न उन्ही महबूब जे फरमान मुताबिक़ उहो व्याज वारो आख़िर कॾहिं न कॾहिं 15 साल 20 साल 100 साल मरण खां अॻु में उनखे अल्लाह ताला हिन दुनिया में तंग दस्ती कंदो। अहिड़ो तंग दस्त थींदो जो मुंहिंजा दोस्त उहो पाई पाई जो मोहताज हूंदो। ऐं रसूलुल्लाह फरमाइनि था व्याज जा पैसा वठी जेको हुन खाधो आ पीतो आ पंहिंजो गोश्त बनायो आ रत ठाही आ रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो व्याज जे गोश्त ठहण वारो व्याज खाई गोश्त जेको हुन जे जिस्म पैदा थियो आहे उन जे मथां अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी आहे। वो कतई तौर असां जन्नत में कोन वेंदो। मुसलमानों पंहिंजे पाण खे व्याज खोरी खां बचायो अल्लाह खां हिलाल घुरो इंशाअल्लाह ताला तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। हिकड़ी आयत सऊरिया जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो आ फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही। ओ व्याज खोर व्याज खां पाण खे झल पाण खे रोक व्याज न वठ व्याज जो रस्म रवाज बंद कर जे नथो मुड़ी हेॾे तवज्जो कजो जे व्याज खां पाण खे नथो रोकी फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही पो हलिया मैदान में तो अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां अची जंग कर। यानी व्याज खोर कोया अल्लाह सां
अल्लाह जे रसूल सां जंग थो करे पियो, लड़ाई थो करे पियो। मां तव्हां मुसलमान खां पुछां थो, छा मुसलमान जेको अल्लाह सां अल्लाह जे रसूल सां जंग कंदो सो जंग खटी सघंदो? ॾाढे ॻाल्हायो बाबा, ज़ोर सां ॻाल्हायो। पोइ जॾहिं अल्लाह जे रसूल खां जंग खटी नथो सघे पियो त पोइ हुनखे इन व्याज खोरी खां बि तौबा करणु खपंदी। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू खां हलाल जी रोज़ी घुरे। अल्लाह ताला ॿिया घणाई तरीक़ा वापार जा, तिजारत जा, हलाल जा ज़मूना दुनिया में पैदा कया आहिनि। उन ज़रिए तव्हां पंहिंजी मिल्कियत दौलत खे हलायो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ में बरकत ई बरकत आहे। अल्लाह ताला फरमाए तो यमहकुल्लाहुर रिबा व युर्बिस सदक़ात। मां रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु व्याज खे ऐं व्याज खोर खे तबाह कंदो आहियां। व युर्बिस सदक़ात, पर जेको अल्लाह जे राह में ख़ैर ऐं ख़ैरात ऐं सदको ॾींदो आहे मां उन जे सदके खे पालींदो आहियां। सहाबा किराम इन आयत जे बारे में पुछो, या रसूल अल्लाह सदके खे कीअं अल्लाह से पालींदो आहे? पाण फरमाइनि था, जीअं तव्हां पंहिंजे घोड़ीअ जी बिहाण पालींदा आहियो। घोड़ी जे फर खे छा चवंदा हो? असां त एॾे चवंदा आहियूं बिहाण। नंढड़े फर खे बिहाण हुजे, नर आहे, मादी आहे त बिहाण, माना नंढड़ो फर जंहिंखे सिंधी में खणी चइजे। त घोड़ीअ जो नंढड़ो फर सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जी नंढड़े घोड़ीअ जे फर खे तव्हां नंढे लाकू पाले पाले जवान करे सवारी जे लाइक़ बनाईंदा आहियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि तव्हां जे सदकनि खे ईअं पाले पाले उहद जबल खां बि वॾो बनाए छॾींदो। सना शरीफ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मां इन्ही जे करे ये ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं त असांजे मुसलमान में इहो मर्ज़ पैदा घणो थी पियो आहे। जेकॾहिं कंहिंखे अल्लाह ताला चार पैसा ॾिए थो न साईं, त पोइ वापार नथो करे, व्याज ते थो पैसा हलाए ऐं उहो मशहूर थी थो वञे पियो। पोइ माण्हू ज़रूरत वारा मजबूर थी करे हुन खां अची वठनि था पिया। पर न मुंहिंजा दोस्त, इन में मजबूरी जी ॻाल्हि कान्हे का। अच त मां तोखे सोने रसूलुल्लाह जो इन जे बारे में फरमान ॿुधायां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुआ कर मुझा भा, मुझा दोस्त, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इन व्याज जे बारे में फरमाइनि था पिया। अब जेकर असां मौलवी तव्हांखे न ॿुधाईंदासीं केरु ॿुधाईंदो? असांजे मुल्क में ॿारड़नि में वयल आहे। मूंखे त ख़बर आहे त ॻोठनि में मायूं बि व्याज हलाइनि थियूं। मर्द त हलाइनि था पर मायूं बि नथियूं मुड़नि पियूं, उहे बि व्याज ते पैसा हलाइनि थियूं पियूं। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं असां ख़ुशि आहियूं त असांजा वापार था कयूं, कमायूं था पिया। न न न न, इहा कमाई कान्हे का। अल्लाह सही जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात जो छा फरमाना, सलात पढ़ त ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हिकिड़े सहाबी पुछो, या रसूलल्लाह व्याज खाइण में गुनाह केतिरो आहे? पाण फरमाइनि था, व्याज खोर खे 70 गुनाह थींदा आहिनि। 70 घणा बाबा?
ॻाल्हायो सभु कोन था ॻाल्हायो जेको व्याजी आहे सो न ॻाल्हाए बाक़ी ॿिया था ॻाल्हायो जेको व्याज खाए थो उनखे 70 गुनाह थींदा पाण करीमन फरमायो उन्हनि मथां 69 गुनाह वॾा आहिनि हिकिड़ो नंढड़ो आहे छा 69 गुनाह वॾा आहिनि ऐं जेको 70 आख़िरी गुनाह हुआ उहो नंढड़े खां नंढड़ो आहे सहाबा किराम अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह वॾनि खे छॾियो ओ नंढड़े खां नंढड़ो गुनाह केतिरो आहे हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था ॼण त पंहिंजी सॻीअ माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे होॾो सॻी माउ आहे ऐं हुन पासे अल्लाह जो घर आहे काबो शरीफ़ आहे ऐं उन काबे में हुअ ई ज़िना बुरी शइ ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशह वसाअ सबीला अल्लाह सी फरमाए तो ज़िना जे ते वेझाई न वञो इहो बुरो कमु अथव पर यादि रखो पर जेकॾहिं वरी ज़िना साहब पंहिंजी माउ सां करे ऐं माउ सां ज़िना वरी काबतुल्लाह वारी जाइ जहिड़ी जॻह ते करे इन खां अंदाज़ो लॻायो हुज़ूर फरमाए त इहो नंढड़े खां नंढड़ो गुनाह हुआ व्याज खोर जो बाक़ी 69 गुनाह त अञा इन्ही खां बि वॾा आहिनि महबूबन करीमन फरमायो आहे व्याज जे कारोबार कराइण में विच ते वकालत करण वारो हिकिड़ो ॾियण वारो ॿियो वठण वारो टियों वरी वठी ॾियण वारो यार मां वठंदो त कोन हा मां वटि बि कोन्हे पर हिकिड़ो संगती आहे उन खां तोखे वठी थो ॾियां यार है मुंहिंजो यार आहे वीचारो फाथो पियो आहे इनखे मिड़े के 4 पैसा त ॾे पियो तोखे वादी घाटी ते ॾींदो पैसा हालांकि हुनखे नफ़ो कुझु कोन्हे हुननि ॿिन्ही जे विच ते ॻाल्हि ठाही नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था व्याज वठण वारो व्याज ॾियण वारो व्याज जी वकालत करण वारो व्याज जो दस्तावेज़ लिखण वारो उन दस्तावेज़ जे मथां शाहिदी ॾियण वारो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ये समूरा हिक गहरे गुनाह में मुब्तला आहिनि ॿिन्ही मां कंहिं जो गुनाह घटि कोन थींदो 4 आहिनि 5 आहिनि 8 आहिनि जंहिं बि नमूने सां व्याज जे कारोबार में हुन पाण सां ॻाल्हि ॿोल कई आहे समूरा अल्लाह जे अज़ाब में ईंदा शल रब करीम मुस्तफ़ा जे उम्मत खे हलाल खाराए आमीन त चवदड़ा व्याज खोर जी नमाज क़बूल नाहे व्याज खोर जो हज क़बूल नाहे व्याज खोर जी ज़कात क़बूल नाहे व्याज खोर जो उम्रो क़बूल नाहे व्याज खोर जी खैरात क़बूल नाहे व्याज खोर जो को भी नेकीअ जो अमल क़बूल कोने को रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात सां जेको जंग करे अल्लाह जे रसूल सां जंग करे उन जी कहिड़ी इबादत अल्लाह क़बूल फरमाईंदो ओ मुंहिंजा प्यारा मुसलमानो मां महबूब करीम जे उम्मत जो तव्हांखे उम्मती समझी खैर ख्वाही सां अर्ज़ कयां तो खुदा जे वास्ते पाण खे व्याज खां बचायो मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो ई व्याज आहे असांजे मुल्क में पाकिस्तान में हुकूमतूं ॿाहिरि मुल्कनि खां खरबनि रुपयनि जो व्याज खणनि था वापार नथा कनि उन व्याज ते पैसा वठनि था ऐं उहे पैसा वठी मुल्क जे तरक्की ते ख़र्च कोन था कनि कमीशनूं था ठाहिनि ॾोकड़ पाण था खाइनि कर्ज़ मुल्क ते पियो अचे अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो नतीजो इहो निकितो आहे जो असांजे पाकिस्तान में छा नाहे ज़रात असांजे मुल्क में फ्रूट असांजे मुल्क में गैस असांजे मुल्क में तेल पेट्रोल असांजे मुल्क में लोह ट्रामो चांदी कोयलो असांजे मुल्क में हता सोन असांजे मुल्क में आहे पूरी दुनिया में अहिड़ो मुल्क कोन्हे जहिड़ो पाकिस्तान आहे हर शइ निकिरे थी
पर हालत लगी पई आ, रोड टुटरा पिया आहिनि, अस्पतालूं फिटियूं पियूं आहिनि, अस्पताल में दवा कान थी मिले, कोर्टुनि में इंसाफ़ कोन्हे, थाणा विकामनि पिया, ऑफिसर मुंहिंजा दोस्त जी ॾोकड़नि ते ख़ल्क़ ख़ुदा जी खे तबाही बर्बाद पिया कनि। इहो नतीजो समूरो व्याज जो आहे। असांजी हुकूमत न ऐलान करे त इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ न व्याज वठंदासीं न ॾींदासीं। ॾिसो कीअं थी अल्लाह जी रहमत नाज़िल थिए, खुदा जी रहमत जो नुज़ूल थींदो, अल्लाह ताला राज़ी थी पवंदो ऐं खुदा तबारक व तआला खां जेको हलाल घुरंदो आहे अल्लाह ताला हुनखे हलाल अता फरमाईंदो। सलात शरीफ बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुझा प्यारा दोस्त अज़ीज़, बहरहाल मूं तव्हांजे आॾो अर्ज़ पे कयो, अल्लाह ताला फरमाए थो कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। उन ईमान आणण वारनि ऐं अमल सालिह करण वारनि जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जन्नतुल फिरदौस के मेहमानी तौर बनायो आ, जंहिंजी 70 साल जे पंध ताईं खुशबू पई वञे। वरी उन नेक बाने खे खुदा ताला खुद उनी जन्नत में अंदर रहाए त तंहिंजो केॾो वॾो शान हूंदो। हाँ 70 साल जे पंध ताईं जंहिंजी रुगो खुशबू हुजे ऐं उहो बानो वरी खुद उनी जन्नत जे अंदर हुजे त उन जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो हूंदो। उनखे केड़ी न अल्लाह जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां नेमत मिलंदी। मुंहिंजा भाउ, इहा नेमत उन्ही माण्हू जे लाइ आहे जंहिंजो अक़ीदो भी भलो हुजे त जंहिंजा अमल भी भला हुजनि। असां ऐं तव्हां अॼु यारहीं मल्हाए रहिया आहियूं मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे उन्हनि बाननि मां जंहिंजो हिन आयत में ज़िक्र आहे, हिकिड़ो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी भी आहे। गौस पाक खे मञींदा हो? सुभान अल्लाह पे चओ, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह जे उन्हनि वलियनि मझऊं आ। अल्हम्दुलिल्लाह गौस पाक खां अॻु में भी खुदा जा वली हुया ऐं गौस पाक खां बाद में भी वली थींदा रहंदा, पर जेका गौसल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे खुदा ताला मक़बूलियत ॾिनी एतिरी शायद कंहिंखे मिली हुजे। यार हे त छोरा सभई उथारियो हितां, 1 2 3 4 5 रुगी मिश्करी लाइ वेठा आहिनि। असां पे चयो त नंढड़ा भली वेठा हुजनि सुधरनि, इन्हीं खे उथारे तो टोपी वारे खे, वॾो शैतान इहो आहे, उथारीस उथी गोहीरा उथी कढीस ॿाहिरि। मां बि सवेर लाकू वेठे ॾिठो, पर हाणे छा कयां, केतिरो बर्दाश्त कयां। असल में हिननि ॿारनि जी ग़लती कान्हे, ग़लती आहे तव्हां जी। अव्हां वॾनि खे औरते ईंदे जहिड़ी तकलीफ़ पई थिए, औरते न वेहंदो जाइ ख़ाली त पोइ ॿारड़ा वेहंदा न। फर्ज़ त वॾनि जो आहे, अॻे में वेहंदा कयो, पर तव्हां पोइते अलाए छो था छिकायो पिया। सलात शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि त मां नंढड़ो हुउसि, ॻोठ जे ॿारनि चयो त अब्दुल कादिर हली आ त ॿाहिरि हली रांदि खेॾूं।
हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह गोठ जे ॿारनि सां अॻिते रवानो थियो। हम उम्र हम जिन्स गोठ जा ॿारड़ा पाण फरमाइनि था मां ॿारनि सां गॾियो पियो वञा त पोयां मूंखे सॾु थियो ओ अब्दुल कादिर। अदा छा आहे तव्हां विच ते चिठी लिखी इन जो मक़सदु त मां हाणे बस कयां पोइ आख़िर नथा ॾियो। छा लिखियो थी यूरिया इहो नओं फसल को मसइलो आहे। वाधी त लिखी कान थो लिखो फसल खे यूरिया ॾिजे या न ॾिजे फसल ते फूर खे यूरिया ॾिजे या न ॾिजे। हाणे मां तक़रीर पूरी कयां पोइ तव्हांखे जंहिंखे बि जेको सुवाल करणो हुजे तव्हांखे लाउड स्पीकर ॾींदासीं सुवाल कजो त सॼी जमायत ॿुधे पोइ मां वरी तव्हांखे जवाबु ॾींदुसि। हाली मूंखे तक़रीर करणु ॾियो ऐं तव्हां पंहिंजा सुवाल लिखंदा पंहिंजे हथ में रखंदा वञो मतां को सुवाल तव्हां खां विसरी वञे न भली तव्हां पंहिंजे यादगारी लाइ लिखी रखो जंहिं महिल तक़रीर ख़तमु थिए न पोइ थी लाउड स्पीकर जो तव्हांखे मेक ॾींदासीं पोइ सुवाल करण वारो पाण उहो सुवाल पढ़े जमायत ॿुधे फ़क़ीर वरी जवाबु ॾींदो इंशाअल्लाह। सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो मां गोठ जे ॿारनि सां वञा पियो रांदि खेॾण मूंखे पोयां सॾु थो ओ अब्दुल कादिर। पाण फरमाइनि था मूं पोइते वाझायो त हिकिड़ो ढगो बीठो आहे ढगो पियो मूंसां ॻाल्हाए। ढगो चवंदा हो ॾांद चवंदा हो छा चवंदा हो। मां बीही रहियुसि हूं चयोमांसि तूं त ॾांद आं ढगो आं तूं कीअं थो ॻाल्हाईं ऐं मूंखे छो थो सॾी पियो। वो डांद चवण लॻो अब्दुल कादिर जीलानी तोखे अल्लाह तबारक व तआला रांद ला पैदा कोन कयो आ। रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे दुनिया के फैज़ ॾियण जे लाइ रवानो फरमायो आ। या रांद ऐं रूंद ॿारनि ॿियनि जे वास्ते आ तुंहिंजे लाइ कान्हे का तंहिंजे करे तूं अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जी इबादत लाइ पैदा कयो वियो आ। पाण फरमाइनि था उहो ॾींहुं थियो ज़िंदगीअ में मूंखां वरी रांद जो शौक़ु ई लही वियो। सभई चओ सुभान अल्लाह। हिकिड़े माण्हू पुछो आहे पीरान पीर खां सोना ॾे ख़बर अव्हां खे महसूस कीअं थियो त मां बि वली आहियां। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइनि था हिकिड़े रिहाड़े मुंहिंजी अम्मा मूंखे हुकुम फरमायो बचड़ा अब्दुल कादिर जी मुंहिंजी अम्मा घर जी छत ते मथे चढ़ उन छत जे मथां फलाणी शइ पई आहे सा मूंखे लाहे ॾे। ॿाहिराड़नि में माण्हू घर ते कॾहिं ॾाटरो उछले छॾींदो आहे कॾहिं कुहाड़ी उछले छॾींदो आहे कॾहिं को रसो उछले छॾींदो आहे कॾहिं का तगारी उछले छॾिबी आहे छो त ग़रीबाणा घर कखाया हूंदा आहिनि मथे पई हूंदी सलामत हूंदी ज़रूरत महिल मथां लाहिबी आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे अम्मा साइण फरमाया बचा मथे घर जे छत ते चढ़ ऐं मथे का फलाणी शइ पई आहे सा लाहे हणे ॾे। हज़रत गौसे पाक फरमायो इत्तिफ़ाक़ सां मां जीअं जो मथे चढ़ियुसि उहो ॾिहाड़ो 9 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो हो।
जेका शइ मूंखे अम्मा चई साम्हूं लाहे ॾिनी, पर लाहे ॾियण खां पोइ मां हीअ चारई तरफ़ पंहिंजी नज़र डोड़ाई, ईअं ॿाराणे ख़्याल में हेॾे बि निहारियां पियो, हेॾे बि निहारियां पियो। जमल मुंहिंजी नज़र मके पाक वारे पासे पई। आहियां त बगदाद शहर में, गीलान जे शहर में, पंहिंजे अबे अम्मा जे घर जे छत जे मथां, पर मूंखे अरफात जे मैदान में हाजी इहराम सां ऐं लब्बैक पढ़ंदे नज़र आया। हज़ारनि मेलनि जो मुफ़ासिलो आहे, काथे बगदाद शरीफ आहे ऐं काथे मिना शरीफ अरफात शरीफ आहे। उन अरफात ऐं बगदाद जे विच ते हज़ारनि मेलनि जो पंध आहे, पर पाण फरमाइनि था मूंखे बिल्कुलु ईअं नज़र पे आया जीअं तव्हां मुंहिंजे आॾो बीठा हूंदा आहियो। मां लही आयुसि, अची अम्मा साइण खे ॻाल्हि ॿुधायमि, ओ मुंहिंजी अम्मा तो मूंखे मथे छत ते रवानो कयो हो, मुंहिंजी ओच तो नज़र मके पाक वारे पासे पई, मूंखे अरफात जो मैदान नज़र आयो। अॼु हाजी हज करे रहिया हुआ, एहराम जी हालत में दुआउनि घुरंदे लब्बैक पढ़ंदे मूंखे माण्हू नज़र आया। अम्मा साइण मूंखे भाकुर पाए फरमायो, अब्बा इन्ही ॾिहाड़े लाइ त मां दुआऊं पे घुरियूं। मां अल्लाह में उम्मीदवार हूंदी हुयसि त को उहो ॾिहाड़ो थींदो जो मुंहिंजे बच्चे खे इहो मक़ाम मिलंदो। तोखे मुबारक हुजे जो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तोखे इन मक़ाम ते फाइज़ फरमायो आहे, जो अॼु बगदाद जे शहर में घर जे छत जे मथां तोखे अरफात जो मैदान नज़र पियो थो अचे। अल्लाह वारनि खे नज़र ईंदो आहे। छा ख़्याल आहे? अवां जो अक़ीदो आहे अला न आहे? मुंहिंजा दाहे त रुगो बगदाद ऐं अरफात आहे, पर पीरान पीर इएं भी फरमायो आ कसीदा गौसिया में, नजर तो इला बिलादिल्लाह जमअन का खरदलतन अला हुक्म इत्तिसाली। हजरत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था, मूं अल्लाह जी सारी खुदायत नज़र विधी आ, सारा जहान मुझे अखिन जे आॾो आहिनि, पर सॼी खुदाई मूंखे ईअं थी नज़र अचे जीअं त्रीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हूंदो आ। राई सम्झो था न, सरिह तूरियो अला छा चवंदा हो, जीअं राईअ जो दाणो हुजे, सरिह जो दाणो हुजे ऐं त्रीअ जे आॾो हुजे, उहो कंहिंजी बि नज़र खां ग़ाइब न हूंदो आहे, उन जा चारई तरफ़ ॾिसण वारे जी नज़र में हूंदा आहिनि। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त सॼी ख़ुदा जी खुदाई मूंखे ईअं नज़र थी अचे जीअं त्रीअ जे मथां राईअ जो दाणो पियो अचे। इन मां अंदाज़ो लगायो तो छा मकाम आ हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो खुदा तबारक व तआला हुनखे महबूब सुबहानी जो मकाम अता फरमायो आ, जेके सुबहानियत जो मकाम हुजे ओ मुझा प्यारा दोस्त अजीज सभिन खां निराले शान वारो आ। असांजे अक़ीदे में सब वली शान वारा, चओ चओ सब वली ॾाढे ज़ोर सां, सब वली शान वारा, पर जंहिंखे खुदा ताला इज्जत वधा वधीक अता फरमाए सा खुदा जी मर्जी आ। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा, खुदा जंहिंखे चाहे इज्जत बख्शे, खुदा जंहिंखे चाहे तंहिंखे ज़लील करे। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे खुदा ताला जी ज़ात बाबरकात या इज्जत बख्शिया, जो अल्लाह जे ज़ात उनखे सारे जहान में मक़बूलियत नसीब फरमाई आ। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी हिकड़ी ख़ुसूसियत हूंदी हुई, केड़ी, जो मानू दिल में जेकॾहिं का ॻाल्हि सोचे ईंदो हो त पीरान पीर अॻ ई हो जवाब ॾेई छॾींदा हा। पाण ख़वातिर जे मथां, ख़वातिर चइबा दिली ख़्यालात खे, दिली विसवसन खे, दिली ख़्यालात जेके इंसान जे दिल में पैदा ख़तरा पैदा थींदा आहिनि,
पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बाबरकात जो कमाल होंदो हो जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे रुगो दिल में थोरो ख्याल पैदा थी पवंदो त पीरान पीर जो फौरन जवाब ॾेई छॾींदा। हज़रत पीरान पीर जो हिकिड़ो दोस्त आ, बल्कि हज़रत पीरान पीर जो ख़लीफ़ो आ, पाण हुन सां घणो प्यार कंदा हा। हज़रत अली हैती रज़ी अल्लाह ताला उन जो नालो आ ऐं उहो सुबुह शाम पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे कचहरी में ईंदो वेंदो हो। हिकिड़े ॾिहाड़े पीरान पीर सां मुलाक़ात जे लाइ आयो। पीरान पीर जे जमल ॿाहिरे गेट ते दरवाज़े ते आयो, ॾिठई त हिकिड़ो शख़्स आ ऊंधो थो किरियो पियो आहे। पीरान पीर जे हवेली शरीफ़ जे दरवाज़े खां ॿाहिरि हज़रत अली हैती रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे बाह खां वठी चयो बा तूं केरु आं? चइसि केर जी पोइ तोखे ॻाल्हि थो ॿुधायां, अॻ में मुंहिंजी सिफारिश कर, मूंखे शेख अब्दुल कादिर जीलानी खां माफ़ी वठी ॾे। ऐं तोखे पीरान पीर पाण ॿुधाईंदो त मां केरु आहियां। तमाम ज़ारो ज़ार रोए पियो। हज़रत अली हैती रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूंखे उन जे हाल ते रहम आयो। मां जीअं जो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वटि पहुतुसि, पहुचण सां अर्ज़ कयुमि क़िबला ॿिया मतिलब ॿिया कम ॿियूं कचहरियूं बाद में ॿाहिरि फलाणो तव्हांजे दरवाज़े खां अलाए नालो त मूंखे बि नथो अचे पियो, ऊंधो तो किरियो पियो आहे, ज़ारो ज़ार रोई रहियो आहे, मेहरबानी फरमायो इनखे माफ़ी मिलण घुर्जे। हज़रत गौसल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो माफ़ी जे लाइक़ त कोन आ, पर तुंहिंजे करे माफ़ कयूं था। इहो माफ़ी जो लाइक़ नाहे, इनखे माफ़ी ॾियण जी का ज़रूरत ई कान्हे, पर तूं चवीं थो तुंहिंजी सिफारिश मञा थो मां हिनखे माफ़ थो कयां। सही ॻाल्हि कहिड़ी आहे? पाण फरमायूं इहो उन अल्लाह जे वलीयन में आ जो सिज उभरण वारी जाइ खां सिज लहण वारी जाइ ते अख छिंभ में पहुचंदो आ। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हे जहिड़ो तहिड़ो नाहे, हे उन्हनि वलीयन जी जमात मझऊं आ जो हेॾां सिज उभरे हेॾां सिज लहे, इन्ही एॾे मुफ़ासिले ते पंहिंजे परवाज़ सां, पंहिंजे रूहानी परवाज़ सां